जय झूलेलाल। मां कमल खत्री सिंधी टुडे पारां हिन माल शालीमार बाग जे सिंधी इलाके में घुमो पियो आहियां और ॾिसां थो पियो कि जीअं तव्हां ॾिसो था पिया मुंहिंजे पिछों पंचायत भवन आहे और झूलेलाल मंदिर आहे शालीमार बाग जो। हिते हर वक़्तु रौनक लॻी रहंदी आहे और इहो पूरो इलाइक़ो मां ॾिठो आहे। पीतमपुरा, शालीमार बाग सभई पंहिंजे पंहिंजे घरनि में सिंधी वेठा आहिनि। सभिनी सां मुलाक़ात बि कई आहे, सभिनी अपील भी कई है घरनि जे बालकनी का ही कि स्टे एट होम। त सिंधी समाज पंहिंजी ड्यूटी ते बिल्कुलु लॻो पियो आहे और सिंधी समाज कंहिं भी तरीक़े सां इहा कोन सोचे थो पियो कि भई कोई असां जीअं कल चेटीचंड हुयो भई असां कोई मेलो कयूं या कुछ। सिर्फ़ु उनजो ध्यानु आहे कि कीअं पंहिंजे समाज के आर्थिक सहयोग ॾियूं, पंहिंजे समाज के कीअं असां कीअं सेवा जे भाव सां जोड़ूं। हिन ॻाल्हि जे मथां आहे। मूंखे हींअर ई जयपुर का श्री ज्ञानदेव आहूजा जो फ़ोन आयो कि भाई असां राजस्थान के 31 ज़िलनि में राशन विराइण जो और पखियुनि के दानो ॾियण जो कमु शुरू किया है। तो ईअं ई तव्हांखे लगातार रिपोर्टिंग सिंधी टुडे कंदो रहंदो, पंहिंजी ड्यूटी निभाईंदो रहंदो और प्रधानमंत्री मोदी जी सलाह मञींदो रहंदो। मां कमल खत्री, सिंधी टुडे जे लाइ।